सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां KTN जी सिथ जी तरफ़ां दिलि जी गहराइनि सां लख लख ईद जूं तव्हां सभिनीनि खे वाधायूं हुजनि। सोनो बिल्कुलु वाही मत पाण खे पढ़ाई इहा हुस्न जवानी हूं त साणो न सदाई ॾिन आशिक़नि खे आज़ाद सजण कुझु सियाणो थी दुल्हन कुझु सियाणो थी। जिगर जलाल साहब खे वेलकम, ईद मुबारक। बिस्मिल्लाह, तव्हांखे बि ईद मुबारक। पाकिस्तान जो सिंध जो शान आन ज़बरदस्त एक्टर असद कुरैशी साहब, अस्सलाम वालेकुम असद भाई। अस्सलाम वालेकुम। तव्हांखे सभिनी खां पहिरीं असद भाई ईद मुबारक। तव्हांखे ईद मुबारक। पीर पीरा ओ पीर पीरा हज़रत पीरा ओ नाम किते ते टुटिया ज़ंजीरां मैं हरदम रब रब कर दी मैं हरदम रब रब कर दी। ॿ घर जेके हूंदा आहिनि से हिकिड़ा मख़सूस आहिनि, हिकिड़ो KTN जेको असांजी शुरूआत आहे। असांजा महिमान आया आहिनि, उन्हनि जे लाइ मां शाही टुकड़ा थी ठाहियां। KTN त असांजो पहिरियों पंहिंजो घर आहे, जुदाई इन चैनल सां थी। सभ खां पहिरां असांजी सिंध जी सकाफ़त जे में हथ जोड़ जी वाट आहे। तो सामू लगायो अरगो बावफा पाण सारी हयाती नाशल थियूं। क्योंकि फॉर द फर्स्ट टाइम ये मैंने सिंधी लैंग्वेज में जो है सिंगिंग की है। वन एंड ओनली ZA शान। मेरी तरफ से आप सबको ईद मुबारक। सब लोगों ने अपनी अपने हिसाब से बहुत मेहनत की है, बस सिर्फ एक ये है कि ऑडियंस की राय बाकी रह गई है। थी वही दिल फिदा